अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, वेलकम टू सिंधी इंफोटेनमेंट। अज जी इन वीडियो में असां ॻाल्हि कंदा थी पाकिस्तान नेवी में बतौर सिविलियन जेके जॉब्स अनाउंस कयूं हुयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ये जॉब BPS 3 खां BPS 5 जे लाइ अनाउंस कयूं हुयूं आहिनि। अचो त मज़ीद ॾिसूं था इन में जेको आहे अप्लाई करण जो तरीक़ेकार छा आहे। सभिनी खां पहिरियां ही बिग बाइडर जी जॉब्स आई, BPS 3 जी जॉब्स आहे। इन में मेरिट ते 5 जॉब्स आहिनि। जेको आहे इन जे लाइ जेको तैलीमी क़ाबिलियत जस्ट पढ़ण लिखण ईंदो हुजे ऐं जेको आहे बुक बाइंडिंग जो तजुर्बो हुजे, बुक बाइंडिंग जो कमु ईंदो हुजे। इन खां पोइ ईअं ॿियूं डिफरेंट पोस्ट आहिनि। लास्कर BPS 3 जी आहे, उन जे लाइ मैट्रिक रिक्वायर्ड आहे। डिस्पैच राइडर आहे, उन जे लाइ मिडिल पास ऐं ड्राइविंग लाइसेंस हुजे। ईअं तक़रीबन जेको आहे हर पोस्ट जे अॻियां उन जी तइदाद ऐं उन जो जेको आहे तैलीमी क़ाबिलियत लिखियल आहे। ईअं ई हिन में ॿियूं जेके जॉब्स आहिनि पुलिस कांस्टेबल्स जूं आहिनि। उन में जेको आहे मेरिट ते 82 सीटूं आहिनि। उन जे लाइ मैट्रिक रिक्वायर्ड आहे ऐं कद जेको आहे उन जे लाइ 5 फुट 7 इंच हुजे ऐं उनजी जेका बीनाई हुजे 6x6 हुजे। हाणे इन में जेको आहे अप्लाई करण जो तरीक़ेकार इहो आहे, सभिनी कंहिं बि पोस्ट ते अप्लाई करण जे लाइ तव्हांखे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणी पवंदी ऐं रजिस्ट्रेशन जेको आहे 15 मई खां 29 मई ताईं तव्हां हिन जी जेको आहे रजिस्ट्रेशन कराए सघो था। हिन में जेको आहे रजिस्ट्रेशन कराइण जे लाइ तव्हांखे गूगल ब्राउज़र ते वञी या कंहिं बि ब्राउज़र ते वञी www.joinparknavy.gov.pk सर्च करणो पवंदो ऐं तव्हां हेठि ॾिनल कंहिं बि सिलेक्ट सेक्टर सिलेक्ट करे सघो था पंहिंजी टेस्ट जे लाइ, जंहिंमें एबटाबाद आहे, पेशावर आहे, हैदराबाद आहे, कुलचार आहे, डेरा इस्माइल, ईअं ॿिया सभु केतिरा ई जेको आहे सिलेक्शन सेंटर आहिनि। सभिनी खां पहिरियां तव्हां ब्राउज़र ते वञी joinparknavy.gov.pk सर्च करो। जीअं ई तव्हां joinparknavy.gov.pk सर्च कंदा तव्हां पाकिस्तान नेवी जी ऑफिशियल वेबसाइट ते अची वेंदा। पाकिस्तान नेवी जी ऑफिशियल वेबसाइट तव्हांजे साम्हूं अची वेंदी ऐं उन खां पोइ तव्हां जेको आहे अगरि जेकर तव्हां हीअ एडवर्टाइज़मेंट ॾिसणु चाहियो था त हिते एड सिविलियन बैच 2022B ते क्लिक कंदा। अगरि इन तव्हां क्राइटेरिया ॾिसणु चाहियो था तव्हां हिते क्लिक कंदा। अदरवाइज़ तव्हां डायरेक्ट रजिस्ट्रेशन जे लाइ हिते रजिस्ट्रेशन फॉर्म जेको लिखियल आहे इन ते क्लिक कंदा। जीअं ई तव्हां रजिस्ट्रेशन फॉर्म ते क्लिक कंदा त तव्हां वटि फॉर्म अची वेंदो ऐं उन खां पोइ तव्हां जेको आहे फर्स्ट में जेको आहे पंहिंजी पोस्ट सिलेक्ट कंदा जिते तव्हां अप्लाई कयो था। फॉर एग्जांपल अगरि कोई पुलिस कांस्टेबल जे लाइ अप्लाई करण थो चाहे, जंहिं पोस्ट लाइ अप्लाई कयो था उहा सिलेक्ट करण खां पोइ सॼो फॉर्म तव्हां फिल कंदा, जंहिंमें पहिरियां तव्हांजी क्वालिफिकेशन एकेडमिक क्वालिफिकेशन पुछी वेंदी। उन खां पोइ तव्हांजो नेम, तव्हांजो NIC, उन खां पोइ फादर नेम, फादर जो NIC, उन खां पोइ हीउ पूरो फॉर्म फिल करे तव्हां सबमिट ते क्लिक कंदा। तव्हांजो फॉर्म सबमिट थी वेंदो ऐं जॾहिं तव्हांजी टेस्ट थींदी त इन ई वेबसाइट ते तव्हांजी स्लिप बि अची वेंदी। उमेद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो पाकिस्तान नेवी में ऑनलाइन अप्लाई कीअं कजे। मज़ीद अहिड़ी इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।